अल्लाह ताला जेका ख़ुसूसियत रोज़े में रखी आहे उहा ख़ुसूसियत ॿियनि इबादतुनि में न रखी आहे। जीअं निमाज़, ज़कवात, हज या जिहाद जे ॿियनि खे ज़कवात, हज या जिहाद जी ॿियनि खे ख़बर पवे थी त फ़िलाणो शख़्स निमाज़ पढ़ंदो आहे या ज़कात ॾींदो आहे या वरी हज या जिहाद लाइ वेंदो आहे, पर रोज़ो हिकु अहिड़ी इबादत आहे जो उन जी ख़बर सवाइ उन बाने अल्लाह ताला जे सवाइ उन बाने ऐं अल्लाह ताला जे ॿिए कंहिंखे न पवंदी। जेसीं ताईं पाण कंहिंखे न ॿुधाए मालूम थियो त रोज़ो हिकु अहिड़ी इबादत आहे जंहिंमें ॾेखाव नाहे ऐं इबादत अल्लाह ताला वटि ऐं इहा इबादत अल्लाह ताला वटि वधीक प्यारी आहे। मोस्ट वेलकम सर, जेकी बि तव्हां असांजे हिन लाइव प्रोग्राम में अची चुका आहियो। असीं तव्हांखे भलीकार चऊं था। इशफाक अहमद साहब एंड सुल्तान अहमद गोपांग, मोहम्मद कासिम जूनेजो साहब एंड मोहम्मद फारूक, अहमद नवाज, वाहिद कालानी साहब, नूर हसन ऐं ॿिया काफ़ी दोस्त लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। असीं संदसि खे भलीकार चऊं था। अॼु असांजो मौज़ू, असांजो टॉपिक तमामु बहितरीनु आहे। जी दोस्तों, जेके बि तव्हां असांखे जॉइन करे रहिया आहियो, तव्हां पंहिंजे शहर जो नालो कमेंट करे मोकिलियो ताकी असीं तव्हांखे बाय नेम सुञाणे सघूं त असांजा दोस्त असांखे किथां ॿुधी रहिया आहिनि। असांजो प्यारो दोस्त वहीद भाउ फिरम नवाब शाह खां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। असीं संदसि खे भलीकार चऊं था। सिस्टर हुमेरा बि, सिस्टर हुमेरा इफ्तिखार, मोस्ट वेलकम। राबेल गुल एंड अहमद नवाज, अयाज अली ऐं ॿिया काफ़ी दोस्त लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। असीं संदसि खे भलीकार चऊं था। जबार आज़ाद मंगी साहब, मोस्ट वेलकम सर। इशफाक अहमद साहब असांखे कंटिन्यूअसली ॿुधी रहिया आहिनि ऐं दिलि सां लाइक करे रहिया आहिनि, जंहिंजूं दिलियूं असांजे प्रोग्राम में शो थी रहियूं आहिनि। ज़फ़र दायो साहब, मोस्ट वेलकम। शोएब कादिर महतिलो, असांजो पहिरीं प्यारो दोस्त, पाड़ेसिरी, हिन वक़्तु हू हिजरत करे ॿिए हंधि लॾे वञी वेठा आहिनि। असीं संदसि खे तमामु घणो यादि कंदा आहियूं। बबलू मोलाई साहब कमेंट में बाहूं ॿधी रहिया आहिनि। सर, असीं अव्हांजा ख़ादिम आहियूं, महिरबानी। वहीद फिरम नवाब शाह लिखनि था हैलो हाय। वंस अगेन लिखनि था कमेंट में त सर आफ्ताब शर खे सलाम। वालेकुम सलाम रहमतुल्लाह, महिरबानी सर। सजाद अली मुगेरी साहब लिखनि था त सलाम सर। वालेकुम सलाम रहमतुल्लाह, महिरबानी सजाद अली मुगेरी साहब। वंस अगेन लिखनि था त हाउ आर यू। अल्हम्दुलिल्लाह सर, अल्लाह ताला जा एहसान, हर तरह जो खैरियत, दुआऊं, महिरबानी। असांजो दोस्त महबूब माण्हू हाजी शकील अहमद साहब लिखनि था कंबर खां त शहर कंबर अली खान खां हाजी मोहम्मद रमज़ान गोपांग, हाजी शकील रमज़ान गोपांग, आबिद हुसैन गोपांग खां सलाम था अर्ज़ु कयूं। वालेकुम सलाम रहमतुल्लाह सर, अव्हांजा सलाम असां ताईं पहुची चुका आहिनि। असीं तव्हांखे भलीकार चऊं था। नूर हसन मंगसी साहब लिखनि था फिराम सऊदी अरब खां त अस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाह। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह सर, महिरबानी। नूर हसन मंगसी सऊदी अरब खां, रमज़ानुल मुबारक सर, तव्हांखे मुबारक हुजे, महिरबानी सर। ज़फ़र दायो साहब लिखनि था त अस्सलाम अलैकुम या अली मदद। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह, मौला अली मदद, महिरबानी सर। ज़फ़र दायो साहब वधीक लिखनि था त
कालका बाकराणी मां ज़फ़र दायो साईं कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ताला जा एहसान, हर तरह जूं ख़ैरियत, दुआऊं, महिरबानी। हमज़ा बलोच साहब एंड शाह मुराद मीरजत ऐं ॿिया काफ़ी दोस्त असांखे कंटिन्यूसली ॿुधी रहिया आहिनि। असांजो दोस्त अशरफ मंगसी साहब, असीं भलीकार चऊं था, तव्हां असांजे लाइव प्रोग्राम में अची चुका आहियो। ख़ादिम अली मंगसी अस्सलाम वालेकुम लिखनि था। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। अल्लाह ताला जा करोड़े बल्कि लातादाद करम ऐं एहसान जंहिं असांखे हिकु भेरो ॿीहर रमज़ानुल मुबारक जे रहमतुनि ऐं बरकतुनि सां नवाज़ियो आहे। रमज़ानुल मुबारक वारो महीनो असांखे मालिक हक़ीक़ी जे वेझो थियण जो मौक़ो फराहम करे थो। हमज़ा बलोच साहब मोस्ट वेलकम सर। तव्हां कमेंट लिखियो आहे, महिरबानी। मोहम्मद फिराम सऊदी अरब खां, अच्छा महिरबानी सर। अब्दुल गनी मंगसी साहब फिराम सऊदी अरब खां। अशरफ मंगसी लिखनि था त अशरफ मंगसी मोसी कणियाठ टंडरोजाम खां रमज़ानुल मुबारक हुजे, सलाम क़बूल हुजे। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह सर। अव्हांजा सलाम असां ताईं पहुची चुका आहिनि। शहनवाज चांडियो साहब मोस्ट वेलकम। अब्दुल गनी मंगसी फिराम सऊदी अरब खां लिखनि था त अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू, अदा रमज़ानुल मुबारक। महिरबानी सर। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह, अव्हांखे मुबारक हुजनि अब्दुल गनी मंगसी साहब। जंहिंजी हर घड़ी रहमतुनि ऐं बरकतुनि सां सर सब्ज़ शादाब ऐं ख़ुदाबंदी मोहब्बत सां मालामाल आहे। इहो अज़ीम महीनो आहे जंहिंमें आसमानी किताबनि जो सरदार पाक किताब जहिड़ो अज़ीम तोहफ़ो अता थियो। उन में हिदायतुनि जा रोशन दलील मौजूदु आहिनि। पाक किताब सिधो रस्तो ॾेखारींदड़ किताब आहे। रमज़ानुल मुबारक महीने में जन्नत खे सिंगारियो वञे थो। उन जे अचण सां जन्नत जा दरवाज़ा खोलिया वञनि था, जहन्नम जा दरवाज़ा बंदि कया वञनि था ऐं शैताननि खे क़ैद कयो वञे थो। असांजो दोस्त शहबान साहब मोस्ट वेलकम एंड बारी मेमण साहब बि असांखे ॿुधी रहिया आहिनि। अशरफ मंगसी साहब लिखनि था त साईं राति बि तव्हांखे मैसेज कया पर तव्हां जवाबु कोन ॾिनव। सर कल्ह लाइव प्रोग्राम खां बाद में तव्हां असांखे कमेंट करे रहिया हुआ। जेकॾहिं प्रोग्राम ख़तमु थी वेंदो त उन खां बाद में असीं कीअं अव्हांजो कमेंट पढ़ी सघूं था, पर हा, अव्हांजो कमेंट पढ़ी असीं लाइक ज़रूरु कयो हुयोसीं। अशरफ मंगसी साहब महिरबानी। अव्हांजो कमेंट हिन वक़्तु लाइव में अचनि पिया त असीं बि उन्हनि खे वरजाए रहिया आहियूं ऐं असीं दुआ कयूं था त शाल सदाईं आबाद हूंदव, ख़ुशि हूंदव। शल हर कामयाबी अव्हांजा क़दम अच में। मुहर्रम अली सूमरो साहब बि असांखे ॿुधी रहिया आहिनि। ए ईमान वारो, अव्हां ते रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि जीअं अव्हां खां अॻे उम्मतुनि ते फ़र्ज़ कया विया हुआ। जीअं अव्हां परहेज़गार थियो। उन खां पोइ आयत मुबारक में रोज़ा रखण वारनि खे फ़ाइदो ॿुधायो वियो आहे त जेको अल्लाह ताला जो हुकुम मञे सही तरह। अच्छा, अब्दुल गनी साहब असांखे कंटिन्यूसली ॿुधी रहिया आहिनि। ज़फ़र दायो साहब मोस्ट वेलकम। तव्हां बि असांखे कंटिन्यूसली ॿुधी रहिया आहियो।
मोहम्मद कासिम गोपांग साहब असांखे नसीराबाद नाके खां ॿुधी रहिया आहिनि। अशरफ मंगसी साहब असांजे प्रोग्राम खे तव्हां शेयर कयो ताकि वधीक दोस्त असांजे प्रोग्राम में शामिल थी सघनि। तालका बाकराणी मां ज़फ़र दायो साहब मौजूद आहिनि। असीं संदसि खे भलीकार चऊं था। अबू तला फिरम दुबई अरब इमारात खां अली शेर एंड आबिद मलिक साहब, अमजद अली, यूसुफ शेख साहब, अब्दुल रहीम मोगेरी साहब ऐं ॿिया काफ़ी दोस्त असांखे कंटिन्यूअसली ॿुधी रहिया आहिनि। नूर नबी साहब, ज़फ़र दायो साहब लिखनि था त साईं तव्हांजो प्रोग्राम तमामु बहितरीनु आहे। सर मां तव्हांजो प्रोग्राम शौक़ सां ॿुधंदो आहियां। महिरबानी सर। ज़फ़र दायो साहब, तव्हां तमामु बहितरीनु लफ़्ज़ लिखिया आहिनि। साईं तव्हांजो प्रोग्राम तमामु बहितरीनु आहे। सर मां तव्हांजो प्रोग्राम शौक़ सां ॿुधंदो आहियां। महिरबानी सर। ज़फ़र दायो साहब, हिकु हदीस शरीफ़ में हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो इरशाद मुबारक आहे त रोज़ा रखो, सेहत हासिल करियो। अच्छा, असांजो दोस्त अशरफ मंगसी साहब लिखनि था त महिरबानी साईं तव्हां ख़ुशि हुजो। महिरबानी सर, महिरबानी। ऐं ॿिया काफ़ी दोस्त असांखे कंटिन्यूअसली ॿुधी रहिया आहिनि। इरशाद मुबारक आहे त रोज़ा रखो, सेहत हासिल करियो। हिते सेहत मां मुराद ज़ाहिर तोड़े बातिनी बीमारियुनि मां छुटकारो आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त हर हिकु शइ जी ज़कात आहे ऐं रोज़ो जिस्म जी ज़कात आहे। रोज़ो जिस्म जी ज़कात आहे, यानी जहिड़ी तरह ज़कात ॾियण सां माल पाक थींदो आहे, अहिड़ी तरह रोज़े सां इंसान जो जिस्म पाक थींदो आहे। अल्लाह ताला जेका ख़ुसूसियत रोज़े में रखी आहे, इहा ख़ुसूसियत ॿियनि इबादतुनि में न रखी आहे। जीअं निमाज़, ज़कात, हज या जिहाद जे ॿियनि खे ख़बर पवे थी त फ़लाणो शख़्स निमाज़ पढ़ंदो आहे या ज़कात ॾींदो आहे या वरी हज या जिहाद लाइ वेंदो आहे, पर रोज़ो हिकु अहिड़ी इबादत आहे जो उन जी ख़बर सवाइ उन बाने ऐं अल्लाह ताला जे ॿिए कंहिंखे बि ख़बर न पवंदी आहे। जेसीं ताईं पाण कंहिंखे न ॿुधाए मालूम थियो त रोज़ो हिकु अहिड़ी इबादत आहे जंहिंमें ॾेखाव न आहे ऐं इबादत अल्लाह ताला वटि वधीक प्यारी आहे। नईम ख़ान लिखनि था त अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम रहमतुल्लाह। नईम मंगसी साहब महिरबानी। सजाद अली मुगेरी साहब असांजो दोस्त पहिरीं प्यारो। सर असांजो दोस्त किथे आहे? डॉक्टर ज़ाहिद साहब, असांजा सलाम ज़रूरु उन्हनि ताईं पहुचाइजो। सजाद अली मुगेरी साहब लिखनि था त रमज़ानुल मुबारक जी अहमियत ऐं फ़ज़ीलत सां केतिरे क़दुरु वाक़ुफ़ हुआ ऐं हिन नूरानी महीने खां केतिरी वालहाना अक़ीदत ऐं मुहबत कंदा हुआ। उन करे जीअं ई मुबारक महीनो जलवागर थींदो हो त न सिर्फ़ पाण नेकिन में मशगूल थींदा हुआ, बल्कि मुसलमाननि में इबादत जो ज़ौक़ ऐं शौक़ु बेदार करण जे लाइ उन्हनि खे सजाद अली साहब तव्हां तमामु बहितरीनु कमेंट लिखियो आहे। असीं उनखे भलीकार चऊं था। मुहबत कंदा हुआ,
उन करे जीअं ई मुबारक महीनो जलवागर थींदो हो त न सिर्फ़ पाण नेकिन में मशगूल थींदा हुआ बल्कि मुसलमाननि में इबादत जो ज़ौक़ ऐं शौक़ु बेदार करण जे लाइ उन्हनि खे बि हिन मुक़दस महीने में इख़लास सां कसरत सां नफ़िली इबादतुनि जी तरग़ीब ॾियाराईंदा हुआ ऐं आमद रमज़ान जे पुरनूर मौक़े ते चरागान जे ज़रिए मस्जिदनि खे रोशन करण बि पाण रज़ी अल्लाह ताला अन्ह जे मुबारक मामूलात में शामिल हो। बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट सज्जाद अली मुगेरी साहब तो तमाम बेहतरीन कमेंट लिखियो है ऐं असीं भलीकार चऊं था डॉक्टर ज़ाहिद साहब के भी हू भी असांजे प्रोग्राम में शामिल थी चुका है। मेहरबानी सर डॉक्टर साहब। अच्छा अशरफ मांगसी साहब लिखन था तो साईं शेयर कयो है असांजो प्रोग्राम। मेहरबानी सर। अच्छा बरकत गोपांग साहब सिंगर असांजे कंबर शहर जो सुरीले आवाज़ जो मालिक ऐं बेहतरीन शख्सियत रखंदड़ इंसान वो कमेंट में लिखन था बरकत साहब तव्हांजूं मेहनतूं साराह जोगियूं आहिनि तव्हांजूं मेहनतूं साराह जोगियूं आहिनि जिते हुजो सुखिया हुजो असांजी आ दुआ इहा। बरकत गोपांग साहब मेहरबानी सर तव्हां सिंगर आहियो शाल सदाई आबाद हूंदव ख़ुशि हूंदव शल हर कामयाबी अव्हांजा कदम चुमे सर असीं अव्हांजा ख़ादिम आहियूं। मेहरबानी तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾेई असांजे प्रोग्राम खे ॿुधी रहिया आहियो। बरकत गोपांग साहब असीं अव्हांखे दिलि सां भलीकार चऊं था। असीं चाहियूं था त वंस अगेन रिपीट कयूं अव्हांजा लफ़्ज़ तमामु बहितरीन तव्हां कमेंट लिखियो आहे। सर बरकत गोपांग साहब सिंगर साहब लिखनि था कंबर खां त तव्हांजूं मेहनतूं साराह जोगियूं आहिनि तव्हांजूं मेहनतूं साराह जोगियूं आहिनि जिते हुजो सुखिया हुजो असांजी आ दुआ इहा। मेहरबानी सर बरकत साहब मेहरबानी। ज़ाहिद साहब असांजो दोस्त रूह माण्हू लिखनि था कमेंट में त अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम व रहमतुल्लाह। डॉक्टर ज़ाहिद साहब मेहरबानी। असीं कुछ मिनट पहिरियां अव्हांखे जीअं यादि कयोसीं त अव्हां बि शामिल थी चुका आहियो असांजे प्रोग्राम में। अब्दुल ख़ालिक चांडियो साहब मोस्ट वेलकम। अशरफ मांगसी साहब लिखनि था त साईं असांजो ॻोठ जो नालो जाम ख़ान मांगसी टंडरो जाम हैदराबाद। मेहरबानी सर। ज़ाहिद साहब लिखनि था। डॉक्टर ज़ाहिद साहब कमेंट में तमामु बहितरीन लफ़्ज़ लिखंदा आहिनि हमेशह जॾहिं त हू हेड मास्टर बि आहिनि। डॉक्टर ज़ाहिद साहब लिखनि था त सर रात जे हिन प्यारे पहर में अव्हांजो प्यारो आवाज़ असांजे समातुनि जे नज़र थी रही आहे। मेहरबानी सर डॉक्टर ज़ाहिद साहब। बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। आशिक अली मांगसी साहब फिर हम कलर शाख ॻोठ खां असांखे ॿुधी रहिया आहिनि। असीं संदसि खे भलीकार चऊं था। सर डॉक्टर ज़ाहिद साहब असीं ॿुधाए रहिया आहियूं त अल्लाह ताला जेका ख़ुशूसियत रोज़े में रखी आहे या ख़ुशूसियत ॿियनि इबादतुनि में न रखी आहे जीअं निमाज़ ज़कात हज या जिहाद जे ॿियनि खे ख़बर पवे थी त फ़लाणो शख़्स निमाज़ पढ़ंदो आहे या ज़कात ॾींदो आहे या वरी हज या जिहाद लाइ वेंदो आहे। पर रोज़ो हिकु अहिड़ी इबादत आहे जो उन जी ख़बर सवाइ उन बाने अल्लाह ताला जे ॿी कंहिंखे बि ख़बर न पवंदी आहे जेसीं ताईं पाण कंहिंखे न ॿुधाए। मालूम थियो त रोज़ो हिकु अहिड़ी इबादत आहे जंहिंमें ॾेखाव न आहे ऐं इहा इबादत अल्लाह ताला वटि वधीक प्यारी आहे।
मेहरबानी सर। आशिक अली मंगसी एंड जाहिद अली मुगेरी साहब, सज्जाद साहब, सज्जाद अली मुगेरी साहब लिखन था तमाम बेहतरीन कमेंट। सजाद भाई जी असीं अव्हांखे अर्ज़ु कयोसीं त डॉक्टर ज़ाहिद साहब के सलाम त साईं जन पाण ई पहुची चुका आहिनि असांजे प्रोग्राम में। महिरबानी। सजाद अली मुगेरी साहब लिखन था त जीअं त हज़रत सईदना अबू इसहाक हमदानी रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइनि था, अमीरुल मोमिनीन हज़रत सईदना अली मुर्तज़ा शेर खुदा करमुल्लाह ताला वजह करीम रमज़ानुल मुबारक जे पहिरीं राति याने फर्स्ट नाइट ॿाहिरि निकिता त ॾिठाऊं त मस्जिदुनि ते फानूस चिमकी रहिया आहिनि ऐं माण्हू किताब अल्लाह जी तिलावत करे रहिया आहिनि। ही ॾिसी पाण रज़ी अल्लाह ताला अना सर डॉक्टर साहब तव्हां दिल सां लाइक करे रहिया आहियो। अव्हां जूं दिलियूं असांजे प्रोग्राम में शो थी रहियूं आहिनि। महिरबानी सर। माण्हू किताबुल्लाह जी तिलावत करे रहिया आहिनि। ही ॾिसी पाण रज़ी अल्लाह ताला अना जन इरशाद फरमायो। सजाद अली साहब तव्हां तमामु बेहतरीन कमेंट लिखो था, माशाअल्लाह, काफ़ी होशियार माण्हू आहियो। नूरुल्लाह लिउमर फी कब्रिही कमा नूरन मसाजिद अल्लाह बिल कुरान, यानी अल्लाह अज़्ज़ व जल अमीरुल मोमिनीन हज़रत सैयदना उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्ह जे क़बर खे ईअं ई मुनवर करे जीअं पाण। महिरबानी सर सजाद अली साहब, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। अशरफ मांगसी साहब लिखन था त साईं तव्हां टंडरो जाम आया आहियो या न? न सर, न आहियूं आया, इंशाअल्लाह ताला ज़रूरु ईंदासीं, अव्हां सां मिलंदासीं। ग़ुलाम यासीन सियाड़ो साहब, मोस्ट वेलकम। आशिक अली फिराम कलर शाख ॻोठ खां असांजो दोस्त तमामु बेहतरीन माण्हू कमेंट में लिखन था त तमामु खूबसूरत अंदाज़ है, माशाअल्लाह माशाअल्लाह। महिरबानी सर आशिक अली मांगसी साहब फिराम कलर शाख ॻोठ खां तव्हां असांखे ॿुधी रहिया आहियो। असीं अव्हांखे दिलि सां भलीकार चऊं था। जी दोस्तों, हाणे असांखे ॾियो इजाज़त, पंहिंजो ख़्यालु रखो ऐं जॾहिं बि तव्हां को रोड रस्तो क्रॉस कयो त दाएं बाएं ॾिसंदा कयो, छो त अव्हांजी ज़िंदगी सां, अव्हांजी ख़ुशियुनि सां ॿियनि जूं ज़िंदगियूं ऐं ॿियनि जूं ख़ुशियूं जुड़ियल आहिनि। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों, पंहिंजो ख़्यालु रखो। महिरबानी।